हणण हकलण ॿेली सारण मांझाई मरक विझनि ता न फ़र्क़ु रुक वहंदीअ रांद में। सिंध जा बाशऊर सिंधियो क़ौमी कारकुनो जीअं सिंधु देश जीअं साईं जी एम सैयद। अॼु मां पंहिंजे क़ौम सां मुखातिबु आहियां, सिंध जे बाशऊर माण्हुनि सां, सिंध जे नौजवाननि सां। सिंध जी मौजूदा जेका सूरत हाल आहे मां उन ते बि कुझु ॻाल्हाईंदुसि। क़ौमी तहरीक, रियासत जूं साज़िशूं, सिंध जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जेके साज़िशूं थियनि पियूं उन ते बि कुझु रोशनी विझंदुसि। ऐं मां चाहियां थो त सिंध जा बाशऊर माण्हू, क़ौमी कारकुन ऐं सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ जेके बि नौजवान आहिनि, सिंधी या उर्दू ॻाल्हाईंदड़, उहे समूरा मूंखे गौर सां ॿुधनि। सिंध जी क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ रियासत कहिड़े तरीक़े सां साज़िशूं करे रही आहे, कंदी रही आहे, उन्हनि खे क़ौम जे अॻियां वाखो करणु ऐं सिंध जे तारीख़ी मफ़ादनि जी तर्जुमानी कंदे आज़ादीअ जी जदोजहद खे, आज़ादीअ जे क़ौमी केस खे आलमी इदारनि जे अॻियां रखणु ऐं ग्राउंड ते सिंध जी सियासी तहरीक, सियासी जदोजहद, उन मुतलिक़ बि चंद गुज़ारिशूं मां कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि समूरी क़ौम जा बाशऊर फ़र्द ऐं नौजवान गौर सां ॿुधो, समूरी सिंध ई गौर सां ॿुधे। जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंध जे तारीख़ी क़ौमी फ़िक्र जी तर्जुमान पार्टी आहे, जीअं सिंध मुतहदा महाज़ साईं जी एम सैयद जे फ़िक्र, फ़लसफ़े ऐं उन आज़ादीअ जे रूह जी तर्जुमान पार्टी आहे, जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंधी क़ौम जी मुहाफ़िज़ पार्टी आहे, इहा सॼी सिंध ॿुधे। असां पंहिंजे जदोजहद में कॾहिं मुतहरिक कॾहिं माठारा रहूं था, इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। कॾहिं असां तहरीक खे तेज़ था कयूं, कॾहिं माठो था कयूं, कॾहिं असीं तंज़ीमी मामलनि ते ध्यानु था ॾियूं, कॾहिं असीं सियासी मामलनि ते ध्यानु था ॾियूं, कॾहिं असीं डिप्लोमेटिक फ्रंट ते वधीक मुतहरिक था थियूं, आलमी इदारनि जे अॻियां असीं केस था रखूं। असांजे सरगर्मियुनि जो मर्कज़ ऐं मजमूई सरगर्मीअ जो जेको महवर आहे, जेको टारगेट आहे, जेको गोल आहे, उहो सिंधु देश जे क़ौमी आज़ादीअ जे विज़न जो वज़ाहत आहे, तर्जुमान आहे। इन करे क़ौम इहा ॻाल्हि ज़हन में रखे त जस्मम अमली तरह कहिड़ियुनि बि हालतुनि मां गुज़रे थी, जदोजहद ऐं सियासी तहरीक जे कहिड़े बि तरीक़े खे अप्लाई करे थी, जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंधु देश जे क़ौमी तारीख़ी आज़ादीअ लाइ जदोजहद करण जी उहा पार्टी आहे जेका सिंधी क़ौम जी मुहाफ़िज़ आहे। इन ते तिर जे तुरो बि को गाफ़िल न थिए। इन मुतलिक़ कंहिं बि क़िस्म जी बदगुमानी ऐं विसविसे जो शिकार न थिजो। पूरी क़ौम जूं नियाणियूं, क़ौम जा पुट, उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी सभई ॿुधी छॾियो त जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंधु देश जे आज़ादीअ जी तर्जुमान पार्टी आहे। सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ाहमत उहा उनखे असीं पंहिंजी मुठ में था रखूं।
नंबर 2 त जीअं सिंध मुतहदा महाज़ आज़ादी ऐं क़ौम जी तर्जुमान हुजण सां गॾु जस्म नंगनि ऐं दंगनि जी तर्जुमान पार्टी आहे, मुहाफ़िज़ पार्टी आहे। जीअं सिंध मुतहदा महाज़ सिंध जे दंगनि ऐं सिंध जे नंगनि जी मुहाफ़िज़ पार्टी आहे। असांखे केर बि कमज़ोर न सम्झे, को बि न ग़लति फ़हमीअ जो शिकार न हुजे, न असांजो दुश्मन न असांजा दोस्त न असांजा हमदर्द। इन करे असां पंहिंजे जदोजहद हिकमत अमलियुनि ऐं मुख़्तलिफ़ हालतुनि तहत कहिड़े बि स्टेप जे ते हलूं था, माठारमी आहियूं त तंज़ीमी तरह मुतहरिक आहियूं। जदोजहद कयूं था त सॼी दुनिया ॾिसे थी। आलमी इदारनि जे अॻियां सिंधु देश जो तारीख़ी क़ौमी केस जेकॾहिं असीं रखूं था त सॼी दुनिया हैरान थी वञे त मोहन जे दड़े खां वठी महाराजा ॾाहिर ताईं, शाह लतीफ़ खां वठी साईं जीएम सैद ताईं, हशू केवल रामाणी खां वठी शहीद हेमू कालाणी ताईं, टोड़ी फाटक जे शहीदनि खां वठी बशीर ख़ान कुरैशी जे शहादत ताईं, ऐं जस्मम जे उन्हनि समूरनि शहीदनि जे क़ुर्बानीअ जे हिकिड़े हिकिड़े असांजे शहीद जे रत जे हिकिड़े हिकिड़े फुड़े ताईं सॼी सिंध गवाह आहे। हीअ तारीख़ गवाह आहे। असां जूं हासिलातूं, असां दुनिया में निकिता आहियूं तॾहिं बि सॼी दुनिया खे ख़बर पई आहे त सिंध छा आहे ऐं सिंध जी सियासी ऐं क़ौमी तर्जुमानी, फ़िक्री तर्जुमानी कीअं कबी आहे, उहा सॼी दुनिया जे इदारनि जे टेबल ते अॼु सिंध जो जेको केस आहे, सिंधु देश जो जेको केस आहे, उहो जस्मम रखी चुकी आहे। पर रियासत बि साज़िशूं करे थी, मुख़्तलिफ़ साज़िशूं आहिनि। मां हिन महिल ॻाल्हायां थो, चंद हिकिड़ा नंढड़ा वाक़िया ॻणायां थो जंहिं ते सोशल मीडिया असांजी क़ौम जे नौजवाननि में हिकिड़ो जेको आहे सो कावड़ बि आहे, क्रोध बि आहे। ऐं मूं अॼु जॾहिं इहा शइ पढ़ी, मूंखे बि इहा ॻाल्हि हिकिड़ी महसूसु थी, मां उन ते बि अचां थो। पर उन खां वधीक मां अचां थो, रियासत असांजे ख़िलाफ़ जेके साज़िशूं करे पई, उन्हनि साज़िशुनि जी मजमूई हिकमत अमलीअ खे ऐं तव्हां क़ौम जे अॻियां, क़ौम जे नौजवाननि जे अॻियां मिसाल ॾेई तव्हांखे ॿुधायां थो त रियासत छा पई करे। रियासत ख़ौफ़ज़दा आहे, सैयद जे फ़िक्र खां ख़ौफ़ज़दा आहे। रियासत अञा वधीक ख़ौफ़ज़दा आहे जॾहिं अल्ताफ़ हुसैन भाई साईं जीएम सैद जे उन तारीख़ी फ़िक्र जे रोशनीअ तहत सिंधु देश जे आज़ादी जी ॻाल्हि कई आहे। रियासत जूं हाणे बि निंडूं हराम थियूं वञूं। रियासत अॼु बि ख़ौफ़ज़दा आहे त जीअं सिंध मुतहदा महाज़ आलमी इदारनि जे अॻियां कहिड़े तरीक़े सां क़ौमी केस रखे पई। रियासत इन ते परेशान आहे, पंजाबी फ़ौज इन ते परेशान आहे, उन जूं एजेंसियूं इन ते बि परेशान आहिनि त कहिड़े तरीक़े सां सिंध जी क़ौमी तकमील नौ जे लाइ सिंध जे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ खे सिंधी क़ौम जे वसी तर तारीख़ी, क़ौमी ऐं समाजी सघ जे जुज़ तौरु असां कीअं उर्दू आबादीअ खे जेको आहे सो सिंध में ज़िम कयो आहे, इन ते समूरी रियासत ऐं उन जूं एजेंसियूं, उन जी फ़ौज परेशान आहे। पर रियासत जी हिकिड़ी घनाउनी, हिकिड़ी घणरुखी साज़िश इहा बि आहे जंहिं ते घणे वक़्त खां वठी मुंहिंजी नज़र आहे, मां मुख़्तलिफ़ दोस्तनि खे उहो ॿुधाईंदो रहियो आहियां त रियासत असांखे कीअं थी कमज़ोर करे। पर इन खां अॻु में आऊं ही चंद ॻाल्हियूं ॿियूं जेके आहिनि से कयां थो त सिंध जे अंदरि हिन महिल ताज़ी जेका ख़बर आहे, जेका मां उनखे उन ते ॻाल्हाइणु चाहींदुसि त कॾहिं कराचीअ में कंहिं धारे जे हथां सिंधी नौजवान शहीद कयो थो वञे, ऐं ताज़ो हाणे जेका सूरत हाल मुंहिंजे अॻियां आई आहे त गोलाड़चीअ में, गोलाड़चीअ लॻ को ॻोठु आहे,
मीर मोहम्मद सूमरो उन में धारियनि उन ॻोठ ते हमिलो करे ऐं सिंध जे न्याणियुनि जूं, असांजे न्याणियुनि माउनि ऐं भेणुनि जे मथां तशदुद कयो आहे, लठियूं आहिनि, उन जूं ॿाहूं भॻियूं आहिनि। उन खां सवाइ हिकु ॿियो ॻोठु आहे घारे में, नौजवान ग़ुलाम अली कलमती, उनखे हिकिड़े धारीअ गोलियूं हुयूं आहिनि, उहो माना ज़ख़्मी आहे, उन जो रतु पियो ॻड़े, सिंधी न्याणियुनि जो रतु पियो ॻड़े। धारिया असांखे लठियूं हणी कराचीअ खां पोइ अंदरूनी सिंध में बि हाणे उन्हनि जेको आहे सो सिंधी माण्हुनि खे कुटणु शुरू कयो आहे। उन खां सवाइ 4 ॾींहं 5 ॾींहं अॻु हिकिड़ी सोशल मीडिया ते ख़बर पुॻी, ॼामशोरे मां, कोटड़ीअ खां ॼामशोरे को माण्हू वियो पिए, मां हुनजो नालो नथो खणां वरी मतां उनखे बि का तकलीफ़ अचे। उन चयो त मां जॾहिं वियुसि त यानी सुपर हाईवे खां ॼामशोर जे पासे 250-300 जे लॻभॻि कराचीअ खां ईंदड़ गाॾियुनि मां उहे हिकिड़ा नौजवान लथा आहिनि, पठान आहिनि, पश्तून नौजवान आहिनि, उहे लथा आहिनि ऐं ईअं कतार कयो ॼामशोर ॾे वञनि पिया। हिन चयो त मां ॾाढो हैरान थियुसि, गाॾी स्लो करे ऐं उन तस्वीर बि कढी आहे, कुझु माण्हुनि जी तस्वीर आई आहे, कंहिंखां पुछई त भैया कौन हो, कहाँ से आ रहे हो, क्या कर रहे हो, चई त पठाण आहियूं, कराचीअ मां आया आहियूं ऐं जेको ॼामशोर हिते वञूं था, असां जेको रोज़गार वग़ैरह कंदासीं। यानी 300 माण्हू 250 माण्हू उहे ॼामशोरे में अचनि था। ऐं सिंध जे हर ज़िले में इन खां सवाइ तबलीगी जमायत जे अड़ में सिंध जे हर ॻोठ में धारियो जेको आहे सो सर्वे बि करे पियो, एजेंसियुनि जे लाइ इंफॉर्मेशन जो किरदारु बि अदा करे पियो एजेंट तौरु। ऐं माक़ूल क़िस्म जी जेका जॻहियूं आहिनि, कहिड़े सिंध जे ॻोठ में, कहिड़े नंढे वॾे शहर में, कहिड़े वॾे शहर जे पाड़े में का माक़ूल जॻह आहे त उते धारियुनि खे सेट कयो वञे, आंदो वञे। इन क़िस्म जो वसी तर हिकिड़ो जेको नेटवर्क आहे उहो ISI जे तरफ़ां तबलीगी जमायत जे सूरत में सॼी सिंध में फिरनि पिया। अॼु बि हिकिड़ी क्लिप ॾिठी अथमि, पहिरें बि इन सॼी सूरत हाल ते जेको असां ॻाल्हाए चुका आहियूं। माण्हू जज़्बाती था थियनि, अबा तव्हां इस्लाम जे ख़िलाफ़ु आहियो, तव्हां मज़हब जे ख़िलाफ़ु था ॻाल्हायो। बाबा मज़हब जे नाले में पई सिंध ग़ुलाम थिए, मज़हब जे धोखे में सिंध खे पाकिस्तान में आंदो वियो, ॿक़ौमी नज़रिए जे धोखे में सिंध खे ग़ुलाम कयो वियो। असांजा वसीला, असांजो पाणी, सिंध जो मादनी ज़ख़ीरा, सिंध जूं नौकरियूं, सिंध जी ज़मीन, सिंध जो कोयलो, सिंध जो तेल गैस, इहो सभु कुझु पंजाब खयो पियो वञे मज़हब जे आड़ में। तंहिंजे करे असीं मज़हब जे ख़िलाफ़ु न आहियूं, दुनिया जे समूरनि मज़हबनि जी असीं इज़त था कयूं। असीं उन ज़हनियत जे ख़िलाफ़ु आहियूं जंहिंखे मज़हब जे नाले में सिंध जे क़ौमी ग़ुलामी ऐं सिंध जे क़ौमी वजूद जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो पियो वञे। छा पठाण अचे असांखे कलमो पढ़ाईंदा? यानी वाना वज़ीरिस्तान में ही मज़लूम क़ौमुनि जो मामिलो न आहे, सिंध जे डेमोग्राफीअ जो सुवालु आहे, सिंध जे मुआशी वसीलनि जो सुवालु आहे, सिंध जे सियासी जबर इस्तेहसाल जो सुवालु आहे। इन करे पठाण बाबा मज़लूम क़ौम आहे, पंहिंजे घर हुजो त ख़ुशि रहो। पर असांखे उतां वाना वज़ीरिस्तान मां, उतां रायवंड मां काफ़िलनि जे सूरत में अचे सिंधी क़ौम खे कलमो था पढ़ाइनि। इन जो साफ़ मतिलबु आहे त जेको सिंध जो मज़हबी असांजो जेको मौलाना आहे, पंजाब खे उन ते बि शक आहे त इहो मुस्लमान कोन्हे को। राशिद सूमरो निकिरे न बाबा ॿाहिरि, राशिद सूमरो पंहिंजा माण्हू वठी सिंध जे कंहिं ॻोठ में मज़हबी कचहरी करे, असांखे इन ते एतिराज़ ई कोन्हे को। GM भगत पंहिंजा 5 माण्हू वठी पंहिंजे मज़हबी जेको असां, छाकाणि त पहिरीं ॻाल्हि ज़हन में रखो त सिंधी क़ौम जेका आहे ऐं का बि दुनिया जी क़ौम हिकु मज़हबी क़ौम थींदी कान्हे का। सिंधी क़ौम में मुस्लमान बि आहिनि, हिंदू बि आहिनि, मुस्लमाननि जा मुख़्तलिफ़ फ़िरका आहिनि, इन तरीक़े सां हिंदुनि जा फ़िरका हूंदा। असांजी क़ौम में जेकॾहिं को मुस्लमान आहे, को शियो आहे मज़हबी फ़िरके जे हिसाब सां, सुन्नी आहे, वहाबी आहे, कहिड़ो बि अहमदी आहे, केर बि आहे, सभिनी खे आज़ादी आहे पंहिंजे पंहिंजे मज़हब ऐं मसलक ते बीहण जी।
जीअं सिंध मुतहदा महज़ कंहिं बि मज़हब जे ख़िलाफ़ु कान्हे का, कंहिं बि मसलक जे ख़िलाफ़ु कान्हे का, पर कंहिं मज़हब जे आड़ में सिंध खे ग़ुलाम कयो वेंदो, असांजे मथां सियासी जबर, मुआशी इस्तेहसाल ऐं असांजी डेमोग्राफी खे ख़राबु कयो वेंदो, असीं स्टैंड वठंदासीं। उहो स्टैंड कंहिं मज़हब जे ख़िलाफ़ु न, पर मज़हब जे ग़लति इस्तेमाल जे ख़िलाफ़ु हूंदो। असां एतिराज़ था कयूं त बाबा तबलीगी जमायत जी धारियुनि जी सिंध में अचे, मज़हबी कलमे पढ़ाइण जी ज़रूरत कान्हे का, असां वटि पंहिंजा आलम आहिनि न। तंहिंजे करे इहो सुवालु मां उन्हनि सिंधी मज़हबी नौजवाननि माण्हुनि आलमनि खे चवां थो त धारियो अचे सिंध में कलमो पढ़ाए थो, इन जो मतिलबु इहो आहे त हो तव्हां असां सिंधी क़ौम जे मज़हबी आलमनि ऐं मौलवियुनि खे बि मुस्लमान जाइज़ सही नथा सम्झनि। इन करे असांखे एतिराज़ आहे त को बि धारियो सिंध में तबलीगी जमायत जे रूप में अची असांजे ॻोठनि जी सर्वे न करे, जासूसी न करे, ISI जो एजेंट जो किरदारु अदा न करे, असां इहा ॻाल्हि कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। इन करे मां अचां थो त लाड़ में तव्हां असांजे नौजवाननि ते गोलियूं हलायो, असांजे औरतुनि, माउनि, भेणुनि, नंगनि खे तव्हां ज़ख़्मी कयो, कराचीअ में नौजवाननि खे रत में विञारियो। इहा ॻाल्हि कंहिं बि सूरत में सिंधी क़ौम खे क़बूल कोन्हे ऐं जस्मम इन जे ख़िलाफ़ु स्टैंड वठंदी। छाकाणि त मां क़ौम खे चवां थो त जीअं सिंध मुतहदा महज़ सिंधू देश जे आज़ादीअ सां गॾु सिंधी क़ौम सिंध जे नंगनि, दंगनि, वसीलनि जी मुहाफ़िज़ पार्टी आहे। इन हवाले सां सिंध जा नौजवान ऐं ॿी ॻाल्हि, रियासत सम्झे थी त असां जस्मम ते पाबंदी हई आहे ऐं जस्मम जे कुझु कारकुननि खे जेको आहे रूपोश करण ते मजबूर कयो अथऊं, कुझु जेको आहे सो हुनजी पार्टी जी सरगर्मी खे घटि। जीअं सिंध मुतहदा महज़ अॼु मां क्लियर थो चवां, पंजाब साम्राज कन खोले ॿुधी छॾ, सिंध जो हर बाशऊर माण्हू ऐं हर गैरतमंद नौजवान जीअं सिंध मुतहदा महज़ जो मेंबर आहे। ऐं सिंध जे माण्हुनि खे, बाशऊर माण्हुनि खे, नौजवाननि खे मां चवां थो अॼु मुंहिंजे हिन लाइव ख़िताब खां पोइ हर नौजवान, हर बाशऊर सिंधी पंहिंजे दिलि ते हीअं हथु रखी ऐं पंहिंजो पाण सां इहो वचन करे त सिंध असांजी माउ आहे, सिंध जी आज़ादी जाइज़ आहे, पंजाब जी ग़ुलामी, जागीरदारनि जी ज़िलत जे ख़िलाफ़ु सिंध खे असीं आज़ादु कराईंदासीं। जेको माण्हू इहो वचन करे थो, मां अॼु क्लियर ऐलान थो कयां त उहो जीअं सिंध मुतहदा महज़ जो मेंबर आहे। ऐं पंजाब खे चवां थो त हाणे तूं कंहिं खे ॻोल्हींदे, जस्मम जे कहिड़े कहिड़े माण्हूअ खे ऐं कहिड़े कहिड़े कारकुन खे वठंदे, छाकाणि त समूरी सिंधी क़ौम जा बाशऊर माण्हू ऐं गैरतमंद नौजवान, उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे या सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजे, उहो जीअं सिंध मुतहदा महज़ जो मेंबर आहे। नंबर 2 त नौजवाननि खे चवां थो, बाबा गेरनि जो शिकार कयो अथव कॾहिं? हिकु नाली सां गेरनि जो शिकार कयो अथव? बरसाति में पकड़ बाबा आहिनि गेरा, शिकार बि कबो आहे। इन करे सिंध में लाड़ जो वाक़ियो हुजे, विचोले जो या उतर जो, जेको बि धारियो मन मस्ती करे थो, उन जी सोशल मीडिया ते मूंखे हाणे पिटको क़बूल कोन्हे को। हर माण्हू जीअं मूं चयो त उहो जस्मम आहे। हर गैरतमंद सिंध जो पुटु जीअं सिंध मुतहदा महज़ जो कारकुन आहे, सैयद जे फ़िक्र जो कारकुन आहे, पैरोकार आहे, सिंध जो सिपाही आहे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जो को बि बदमाशी कंदड़ धारियो जॾहिं वाक़ियो करे थो सोशल मीडिया ते, हाणे मां इहा ख़बर पढ़ां त उहो शिकार थियो। मज़लूमियत ते रोअण बंदि कयो। सिंध जे गैरतमंद नौजवाननि खे आउं चवां थो त धारियुनि खे सिंध जे नंढनि नंढनि शहरनि में कारोबार ते हाणे असीं कब्ज़ो करणु कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। ऐं मां हे 2-4 ॻाल्हियूं उर्दूअ में चवां थो, ख़ुसूसन में पश्तून पॉलिटिकल लीडरशिप को कहता हूँ कि अंदरूने सिंध में रियासत की ये बड़ी साजिश है कि पश्तूनों को तबलीगी जमात के रूप में अंदर भेजो, पश्तूनों को मुख्तलिफ सिंध के छोटे बड़े कारोबार पर ये कब्जा कराया जा रहा है, क्योंकि मुआशी मफादात ही हमारी आज़ादी की अलामत है। सियासी आज़ादी, हमारी डेमोग्राफी इससे बिगड़ रही है। इसलिए मैं ये उर्दू में पश्तून
جو حقیقی قومی تحریک ہے اور دانشور ہیں ان کو میں کہتا ہوں کہ آج کی یہ رپورٹ ہے کہ مختلف شہروں میں پشتون کے بھیس میں سندھیوں کے اوپر اندرون سندھ میں ہماری عورتوں کو مارا گیا ہے، لاٹھیوں سے، کلاڑیوں سے، کہیں گولیاں لگائی جا رہی ہیں کراچی سے لے کے. اور یہ میں کھل کر آپ کو کہہ رہا ہوں کہ اگر آپ مظلوم ہو اور کسی مظلوم قوم کی آواز کو آپ اہمیت دیتے ہو تو پشتونوں کو اپیل کرو کہ اب ان کو سندھ میں رہنے کی ضرورت نہیں ہے. بابا، ہماری ڈیموگرافی خراب ہو رہی ہے، ہمارے وسائل پر بوجھ آ رہا ہے، ہماری سیاست کو پنجابی پشتونوں کو سندھ میں بسا کر ہماری ڈیموگرافی اور سیاسی آواز کو کچلنا چاہتے ہیں. یہ ہمارے قومی مفادات کے خلاف ہے. اس لیے میں آنے والے 3 دنوں تک انتظار کرتا ہوں کہ پشتون پولیٹیکل لیڈرشپ اپنے پشتونوں کو بولے کہ سندھ میں اب جو بھی پشتون ہیں وہ واپس اپنے علاقوں میں چلے جائیں. اگر آپ سمجھتے ہو، اگر آپ ہمیں سندھی قوم کو مظلوم سمجھتے ہو، مظلوم قوم سمجھتے ہو، اور آپ بھی مظلوم کی حیثیت میں ہمارے ساتھ اگر بھائی چارہ کرنا چاہتے ہو تو یہ منظور پشتین سے لے کر جتنے سیکولر، ڈیموکریٹک اور حقیقی قوم پرست پشتون کی عادت ہے ان کو کہتا ہوں کہ اپنے پشتونوں کو کہو کہ کراچی سمیت پوری سندھ سے پشتون جو ہے وہ اپنے علاقوں میں واپس چلے جائیں. اگر نہیں تو ہم سمجھیں گے کہ پشتون پھر جو ہے اسٹریٹجیکلی پنجابی کی اتحادی بن کر ہماری ڈیموگرافی، ہماری معیشت اور ہماری سیاست پر آپ ایک قسم کا بوجھ ڈال رہے ہو، اور پھر ہمیں کوئی معیار نہ دینا، پھر ہمارے ساتھ کوئی شکایت مت کرنا. اس لیے یہ میں آپ کو اپیل کرتا ہوں، آج یہ میرا لائیو خطاب ہے. 3 دن کے اندر مجھے امید ہے کہ پشتون پولیٹیکل لیڈرشپ، یہ انڈیویجولز کو نہیں، جنہوں نے لاٹھیاں ماری ہیں، جنہوں نے کلاڑیاں چلائی ہیں، ان کو ہمارے لڑکے دیکھ لیں گے. یہ میں کلیئر کہتا ہوں. جنہوں نے بدماشی کی ہے ان کو ہم خود دیکھیں گے، لیکن مجموعی طور پر میری قوم کو اقلیت میں تبدیل کرنے کے لیے پنجاب سامراج نے پشتون آبادی کو استعمال کرنا شروع کیا ہے. اس لیے میں آپ کو اطلاع دیتا ہوں، خبردار بھی کرتا ہوں کہ آپ اپنے لوگوں کو واپس اپنے علاقوں میں، اپنے صوبے میں آنے کے لیے کہو. 3 دن کے اندر میں انتظار کرتا ہوں. اس کے بعد قومی تحریک، جی ایس متحدہ محاذ اور جتنی قوم پرست پارٹیاں ہیں، سندھ کے دانشور، انٹلیکچوئل، میں ان سب سے رابطہ کروں گا اور ہم کوئی مشترکہ لائحہ عمل تیار کریں گے اور ان بدماشوں کو ہم دیکھ لیں گے. اور یہ میں قوم کے نوجوانوں کو کہتا ہوں کہ جس نے بھی یہ بدماشی کی ہے اس کو سندھی میں کہتے ہیں نا، کھڑ پانے بھاگ رلیے میں ویڑھے، ان کا سا ॿियो को हल कोन्हे को. दाहूं न कयो, हाणे कूकू न कयो, यहाँ से घोड़ाड़े हे थी वियो, न्याणियूं असांजूं ॿाहूं भॻियूं पियो अथनि, रत पियो गड़े, पठाण लठ खयो वेठो आहे, ऐं फोटू जेके तव्हां रखो था सोशल मीडिया ते, इहा हाणे बुज़दिली ख़तमु कयो. ऐं जेको माण्हू क़ौमी गैरत जी तर्जुमानी करे इन मुड़ुस माण्हू थी बीहंदो, असीं उनखे जी एस मुतहदा महाज जो कारकुन सम्झंदासीं. उन खां सवाइ रियासत जेका साज़िश करे पई उन ते बि मां घणे वक़्त खां वठी नज़र रखां पियो. ऐं हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी. अंग्रेज़नि जॾहिं बरे सग़ीर ते कब्ज़ो कयो, अंग्रेज़नि जॾहिं हिंदुस्तान खे कब्ज़े में आंदो, उन वक़्तु अंग्रेज़नि जी जेका स्ट्रेटेजी हुई, जेका उन्हनि इख़्तियार कई ऐं जेका हुई उन्हनि खे फ़ाइदो पुॻो, उहो इहो हो त बरे सग़ीर जे क़यादत जी मर्कज़ियत जेका आहे उहा अंग्रेज़नि पहिरें उनखे कमज़ोर कयो, मुंतशिर कयूंसि, टोड़ियऊंसि. यानी हिंदुस्तान जो जेको शहनशाह हो उनखे हुननि मुख़्तलिफ़ साज़िशुनि जे ज़रिए घेरो करे दहलीअ जे क़िले ताईं महदूद कयो ऐं नतीजे में पूरो बरे सग़ीर जेको आहे उहो 500 खां वधीक नंढियुनि रियासतुनि में जेको आहे उहो तक़सीम थी वियो. मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में, हे बाबा मरहटा आहिनि, हे साईं राजपूत आहिनि, हे हरी सिंह आहे कश्मीर जो, हे हैदराबाद दखन जो जेको नवाब आहे, हे फलाणे जो आहे, हे फलाणे. यानी कंहिं बि
क़ौम ते कब्ज़े करण जे लाइ, कंहिं बि वतन ते कब्ज़े करण जे लाइ ज़रूरी आहे रियासत दुश्मन जे लाइ, साम्राज जे लाइ, त उन जी मरकज़ी लीडरशिप खे महदूद करे, उन जे फ़ैसिलनि खे महदूद करे, उन जे जदोजहद ऐं अमल खे महदूद करे, उन जी फ़ौज खे महदूद करे। जॾहिं फ़ौज विरहाइजी वई बरे सगीर जी मुख़्तलिफ़ रियासतुनि जे सूरत में, सियासी क़यादत जेका सा मुंतशिर थी वई नंढड़ियुनि रियासतुनि जे सूरत में, झांसीअ जी राणी पई विढ़े पंहिंजे मुंहं सां, सिराजुद्दौला पियो विढ़े पंहिंजे मुंहं सां, हरी सिंह पिटे पियो पंहिंजे मुंहं सां, हैदराबाद, यानी सॼे बरे सगीर ते आसानीअ सां कब्ज़े करण जे लाइ अंग्रेज़नि जे लाइ ज़रूरी हो त बरे सगीर विरहायल हुजे, सियासी क़यादत मुश्तरका न हुजे, सियासी फ़ैसिलो मुश्तरका न थिए, सियासी अमल मुश्तरका न थिए, सियासी फ़ौज क़ौमी फ़ौज मुश्तरका न हुजे। नतीजे में अंग्रेज़नि खे देरि ई नथी सॼे बरे सगीर खे ग़ुलाम कयूं 100 सालनि ताईं। सिंध जी क़ौमी तहरीक सां उहो बरे सगीर वारो जेको अंग्रेज़नि वारो फार्मूलो आहे उहो अपनाए पियो थिए। सिंध जी क़ौमी तहरीक जी क़यादत खे हे मरकूज़ ऐं मजमूई तरह सॼी क़ौमी तहरीक ऐं क़ौम जी हिकिड़ी क़यादत हुजे, उहो नथा करणु छॾीनि। हे जीअं सिंध मुतहदा महाज जे क़यादत जे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते बाहोड़ पिया कराइनि, मशकूक पिया कराइनि, अफ़रा तफ़री पिया कराइनि, ज़हनी तरह ख़दशा, विसवसा, गुमान, हेड़ा हीअं इहो इन करे त क़ौमी तहरीक जी का बि क़यादत जेका आहे उहा मरकज़ी किरदारु अदा न करे, छाकाणि त क़यादत जेकॾहिं सॼी क़ौम जी मरकूज़ हूंदी त उनजा फ़ैसिला मुतहरिक ऐं मुनज़म हूंदा, उनजो अमल बि जेको आहे सो मुनज़म हूंदो, उन जी जदोजहद जेका मुनज़म हूंदी, उन जे तरफ़ां केस जेको रखियो वेंदो आलमी इदारनि जे अॻियां उहो बि मजमूई तरह मुनज़म हूंदो। इन करे तव्हां ॾिसंदो त रियासत हिकु पासे क़ौमी तहरीक जे मुख़्तलिफ़, यानी ॿी हिकिड़ी मां महिरबानी मां कंहिं ते तनक़ीद न आहे, हे मां हिकिड़ी अकुली ॻाल्हि थो कयां। सिंध जे हिकिड़े दानिश्वर चयो मूंखे कंहिं ज़माने में त बाबा जीअं सिंध जे नाले में या क़ौमी तहरीक कहिड़े बि नाले में कमु करे, जेसीं ताईं क़ौमी तहरीक सिंध जी का बि पार्टी उन जी क़यादत, उन जो केडर या रूपोश हुजे तॾहिं उनखे जाइज़ सम्झिबो, या क़यादत जलावतन थिए। रूपोशीअ ऐं जलावतनीअ खां सवाइ क़यादत जेका आहे उहा रियासत जे गिरफ़्त में सिधो या अणसिधो न हूंदी, इहो मुमकिन ई कोन्हे को। हे मां इल्ज़ाम नथो हणां, हे मां सोचण जो सवाल थो तव्हांजे अॻियां रखां त क़ौमी आज़ादी जी ॻाल्हि करण खां पोइ पाकिस्तान जहिड़ी फाशिस्ट रियासत में जिन 30 लख बंगालियुनि जो क़त्लेआम कयो, जिते उन्हनि अज़मत दरियूं कयूं बंगाली न्याणी बचनि जूं, औरतुनि जूं, जेके बलोचनि खे जितमाई लाश पिया ॾियनि, जेके बमबारी पिया कनि वाना वज़ीरिस्तान में, उन रियासत जे अंदरि सिंध जी क़ौमी तहरीक, उन जी लीडरशिप या रूपोश हुजे या जलावतन हुजे, टियों को बि रस्तो कोन्हे को। हे मां इल्ज़ाम नथो हणां, हे मां तव्हांजे क़ौम जे बाशोर माण्हुनि जे अॻियां हिकिड़ो सवाल थो रखां, पर रियासत कंहिं तरीक़े सां पाबंदी जस्मम जे ख़िलाफ़ु हणी, शहीद कया विया असांजा केडर, असां जूं क़यादतूं, मरकज़ी बॉडी, सेंट्रल कमेटी, हिकिड़ो दफ़ो न बार बार शहीद कंदा रहिया ऐं हर भेरे जस्मम शहादतुनि खां पोइ बि उथी बीही रही। इहो इरादो हो जंहिं का रियासत ख़ौफ़ज़दा आई, तंहिंजे करे इहो बाइकाट करायो वियो। हाणे सुवालु आहे, रियासत पाबंदी हई त क़ौमी तहरीक ॾे बाक़ी समूरियुनि पार्टियुनि जे बि ज़हन में ॻाल्हि अची वई त इहे पाबंदी पियल आहिनि, माना इन्हनि बि पाबंदी हणी छॾी। छाकाणि रियासत पाबंदी हई आहे, इन जो मतिलबु आहे त रियासत इहो सबूत ॾिनो आहे त हे हक़ीक़ी तौर ते आज़ादी पसंद ऐं हिन गैर फितरी फाशिस्ट रियासत जा दुश्मन आहिनि। जॾहिं रियासत इहो पाबंदी जो फ़ैसिलो कयो त सिंध जे क़ौमी तहरीक ॾे समूरियुनि पार्टियुनि क़यादतुनि खे त जस्मम खे त पंहिंजे दिलि में जॻह ॾियणु घुरिजे हा न, या इहो फ़ैसिलो करणु त हाणे जस्मम जे कंहिं बि प्रोग्राम में न वञिबो, न जेको आहे हुनखे दावत ॾिबी। इहो फ़ैसिलो, इन जो पस मंज़र छा आहे, इन ते बि ऐं उन क़यादत खे बि चवां थो तव्हां बि गौर कयो, तव्हांजा कारकुन बि गौर कनि ऐं सिंध जा बाशऊर माण्हू, दानिश्वर, अदीब, सहाफ़ी, उहे बि गौर कनि।
छा इनकलाब ऐं आज़ादी का पार्टी आणींदी जंहिंजे ख़िलाफ़ु पार्टीअ ते पाबंदी न हुजे, लीडरशिप ते पाबंदी न हुजे? हेड मनी मुक़ररु थियल आहे न मुंहिंजे मथां। रेड बुक जेको हिननि जो आहे बार बार अञा ताईं बि हर साल हिनखे रिन्यू था कनि। तव्हां पढ़ो त केतिरा लख ऐं करोड़ जेके आहिनि सा हेड मनी मुक़ररु थियल आहे, सिर जी क़ीमत मुक़ररु थियल आहे शफ़ी बुरफ़त लाइ। पर वरी आसानी सां सोशल मीडिया ते जस्मम जे ख़िलाफ़ु कमु करणु, गारियूं ॾियारणु, हे करणु, मां सभु रीड कयां पियो ऐं जवाबु न ॾींदो आहियां। छाकाणि त मुंहिंजे अॻियां इहा ॻाल्हि तइ थियल आहे त असांखे पंहिंजे अमल जे ज़रिए साबित करिणो आहे त जस्मम छा आहे। जस्मम आज़ादीअ जी मुहाफ़िज़ा, सिंधी क़ौम जी मुहाफ़िज़ा, नंगनि ऐं दंगनि जी मुहाफ़िज़ा, इहो असां पंहिंजे अमल जे ज़रिए साबित कयो आहे, रुॻो लफ़्ज़नि जे ज़रिए न। तंहिंजे करे मां वरी मोटी थो चवां त रियासत जी ॿी हिकमत अमली आहे त क़ौमी तहरीक जी सियासी ऐं अमली मर्कज़ियत जेका आहे उनखे मुंतशिर कयो। उन जा मुतबादिल ठाहिया अथनि। हाणे मुख़्तलिफ़ जमायतूं, पार्टियूं, सोशल फोरम आहिनि, फलाणो फोरम आहे, फलाणो फोरम आहे, फलाणो फोरम आहे। बाबा इहा सिंध जे जदोजहद जे सियासी मर्कज़ियत ऐं सियासी जदोजहद खे उन जो मुतबादिल जॾहिं मैदान ते ईंदो त सियासी अमल कमज़ोर थींदो। सियासी क़यादत खे मशकूक बणायो, उन जे सियासी जदोजहद जा मुतबादिल आहिनि, मुख़्तलिफ़ फोरम आहिनि। बाबा मिसिंग पर्सन जे लाइ, लापता जे लाइ फलाणो गुम थियो, फलाणो गुम थियो। असां पहिरें ॾींहं खां वठी मूं चयो पिए त बाबा लापता जेके थिया आहिनि उहे कंहिं मक़सद ऐं जदोजहद जे करे थिया आहिनि। ॿकरियूं चाढ़ींदे करे लापता कोन थियो आहे असां मां। ज़ाती झेड़े ऐं जेको आहे सो ॿारनि जे फछड़ीअ तां केरु लापता कोन थियो आहे। सिंध जी आज़ादीअ जे जदोजहद जे लाइ लापता थियो आहे। तंहिंजे करे अहिड़ो हिकिड़ो माहौल ठहियो जो सिंधू देश बि ग़ाइबु हो, साईं जी एम सैद बि ग़ाइबु हो, जदोजहद जस्मम बि ग़ाइबु हुई। लापता, मिसिंग पर्सन, मिसिंग पर्सन, मिसिंग। बाबा मिसिंग पर्सन छाजे लाइ? वियतनाम जे अंदरि जदोजहद हली पे, छा वियतनामिन खे अमेरिकन कोन पे खयूं था, गुम कोन पे कयूं था? सवनि जी तादाद में कारकुन कैडर खे खयूं पे, गुम पे कयूं, मारियूं पे, तशदुद पे कयूं। तव्हां होची मन जी मूंखे हिकिड़ी बि स्टेटमेंट ॾेखारियो जेको इहो उन में हुजे त आज़ादी, जदोजहद, मज़ामत, दुश्मन जे साम्राज्य जे ख़िलाफ़ु वेड़, इन जो ज़िक्र न हुजे। रुॻो इहो हुजे त मुंहिंजा फलाणा जेके आहिनि से वियतनामी जेके 20 खण गुम कया अथनि, लापता कया अथनि ऐं जनीवा में अचे हुन मुज़ाहिरो कयो हुजे, इहो मूंखे ॾेखारियो। क्यूबा जे इनकलाब में रियासत क्यूबन इनकलाबिन खे अगवा कयो, खयो, गुम कयो, टार्चर कयूं, किथे मूंखे ॿुधायो त उनजी का मिसिंग पर्सन जी का हिकिड़ी कमेटी ठही हुजे। जिते बि इनकलाब आहिनि, इनकलाब पंहिंजे मक़सद ऐं आज़ादीअ जे प्रोग्राम ऐं मिशन सां मशरूत हूंदो आहे। उन जे दौरान गुमशुदगियूं आहिनि। पर सिंध में मां वरी अॼु चवां थो ऐं अॼु क़ौम जे बाशोर माण्हुनि खे, बाबा अॼु खां पोइ पंहिंजे दिमाग़नि मां, दिलनि मां यार ख़ौफ़ ख़तमु कयो। जस्मम जे पेज खे लाइक न आहे करिणो, उन ते कमेंट्स न आहिनि करणा, उन खां डिॼणो आहे, ख़ौफ़ज़दा थियणो आहे रियासत खां। दड़के में, रियासत दड़के में सिंधी क़ौम जे माण्हुनि खे आज़ादीअ खां परे करे, इहो दुनिया में किथे बि अहिड़ो मिसाल कोन्हे को। इन भाड़ियाईअ जो मिसाल दुनिया में किथे बि कोन्हे को। इहो मिसाल थियण जे लाइ सिंध जी चूंड जेका आहे न उहा दुश्मन कई आहे। तव्हां उनखे साबित करण जी जेको आहे न उन में साथ न ॾियो। ख़ौफ़ खे ऐं लालच खे ज़हननि मां कढो। वर्सी, शहीदनि जी वर्सी, जस्मम जे शहीदनि जी वर्सी, चङनि भलनि कमेंट्स न कया आहिनि, उहो त लिखियो ई कोन अथनि। छाकाणि त मता बाबा जेकॾहिं तव्हांजा इहे पेर आहिनि, ऐं मिसाल थो ॾियां त कंहिं पार्टीअ खे रियासत हक़ीक़ी पाकिस्तान दुश्मन सम्झी पाबंदी हणंदी, क़ौम बि उन खां परे थिए। जेकॾहिं को लीडर स्टैंड वठी बीहे ऐं रियासत उन जे सिर जी क़ीमत रखे, चङा भला वरी चवंदा न इनखे बि कमेंट्स न आहिनि करणा। माना तव्हां रस्तो था तइ कयो आईंदा जे लाइ त को बि लीडर मुड़ुसु माण्हू थी बीहंदो पंजाब जे ख़िलाफ़ु, असां हुनखे लाइक न कंदासीं। बाबा का बि पार्टी मुड़ुसु माण्हू थी बीहंदी, जदोजहद कंदी, सियासी जदोजहद, क़ौमी मज़ामत, शहादतूं जेका पेश कंदी सिंध जे आज़ादी जे लाइ, उनखे बि लाइक न आहे करिणो। माना तव्हां पाण अणसिधी तरह हिकिड़ो रस्तो था तइ कयो त भाइयाईअ जो रस्तो केरु बि इख़्तियार कंदो, उहे सभु असीं पाण में भाइ रहंदासीं। इन कैफ़ियत मां निकिरो।
ऐं जदोजहद जेका हक़ीक़ी आहे उहो केडर तव्हांखे ख़बर आहे सिंध में न घणा माण्हू आहिनि, कहिड़ी पार्टीअ जी सेंट्रल कमेटी रूपोश आहे, केरु केरु रूपोश आहे हींअर तव्हांखे ख़बर आहे? लालो असलम पठाण किथे आहे? जसमम जा ॿिया केतिरा केडर आहिनि, मां कहिड़नि कहिड़नि जा नाला खणा। यानी रूपोश सालनि ताईं रूपोश बि आहिनि, जदोजहद बि कनि पिया ऐं पंहिंजे अज़म ते बीठा आहिनि। उन पार्टी, उन क़यादत, उन लीडरशिप, उन जेको फ़िक्री क़ौमी पॉलिसी ॾींदड़ जेके पॉलिसियूं असीं ठोस ॾियूं था, दुनिया में उन्हनि जी वाह वाह थी थिए। ॿाहिरि जेके बि मुख़्तलिफ़ क़ौमी तहरीकुनि जी पार्टियूं वेठियूं आहिनि, उन्हनि जो दिमाग़ ऐं ताक़ खुली विया आहिनि जॾहिं जस्म ॿाहिरि निकिती आहे। छाकाणि त असां हिते निकिरी करे ह्यूमन राइट्स टाइप जेके अॻे मौक़िफ़ हूंदा उन्हनि सभिनी खे थुॾे छॾियोसीं, उनखे एप्रिशिएट कयो वियो। बलोच क़यादत, कश्मीरी क़यादत, पश्तून क़यादत, समूरनि खे इहा ख़बर आहे त जस्मम ट्रेंड सेटर आहे सिंध में ऐं ॿाहिरि। ह्यूमन राइट्स बाबा ॻाल्हि इहा आहे त रियासतुनि में मुखालिफ़ आहिनि। का रियासत पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे, उहा एतिरो थी चाहे त ॿाहिरि तव्हां रुॻो इंसानी हक़नि टाइप माना मिसिंग पर्सन जो केस रखो त जीअं आलमी इदारनि में पाकिस्तानी रियासत खे ख्वार ख़राबु कजे, एतिरे हद ताईं। ऐं एतिरे हद ताईं मुख़्तलिफ़ फ़र्द, तंज़ीमूं, गिरोह त लॻा पिया समूरनि क़ौमुनि जा। फ़िलहाल त असां अची जस्मम इहो कयो त असीं क़ौमी तहरीक आहियूं, इंसानी हक़नि जा मामला बि ॿिए नंबर ते आहिनि। ऐं इहा ह्यूमन राइट्स वायोलेशन सिंध में इन करे थी थिए त सिंध जी क़ौमी तहरीक आज़ादी जे लाइ जदोजहद बि करे। उन जदोजहद जे नतीजे में असांजा माण्हू मरनि बि थिया, लापता बि थियनि था, गुमशुदा बि आहिनि ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी पोइ थी थिए। तंहिंजे करे तरजीह कंहिंखे ॾिबी? अविलियतमी छा आहे? अविलियतमी सिंधू देश जे आज़ादीअ जो फ़िक्रु आहे, पोइ ॿियूं शयूं आहिनि। मुंहिंजे मथां तशदुद थो थिए। हाणे मां हुतां निकिरी किराया करे आलमी इदारनि खे पंहिंजी पुठी ॾेखारियां पियो, मारे विधो अथनि, मूंखे लखियूं अहिड़ियूं अथनि। या मां इहो चवां त मां सिंधू देश जे आज़ादीअ जो तर्जुमान आहियां, सैयद जे फ़िक्र जो सिपाही आहियां। मुंहिंजो तारीख़ी तरह मुंहिंजी क़ौम खे आज़ादु रहण जो हक़ आहे। पंजाब असांखे ग़ुलाम कयो आहे, मज़हब जे आड़ में, फ़ौजी बंदूक जे ज़ोर ते। तंहिंजे करे दुनिया खे मां चवां त मुंहिंजी आज़ादी जी हिमायत कयो, या मूंखे लठियूं लॻियूं आहिनि, महिरबानी करे इन ते को मलम बलम रखो। नंढड़ो न थिबो। पंहिंजे विजन में पॉलिटिकल लीडरशिप वसी थींदी आहे, पंहिंजे अमल में क़ौमी तहरीक वसी थींदी आहे। तंहिंजे करे उहे दोस्त जेके मुख़्तलिफ़ गिरोह अहिड़ो ठाहे, हाणे माना ऐं वरी हिकिड़ो मिसाल ॾियां त हमरा हिकिड़ो हूंदो जवानी में खफ़्ती हूंदो, कुतनि जो शौक़ीन हूंदो, शिकारी हूंदो, वॾो हेॾे कुराड़ो थियो, झूनड़ो जो थियो, उहे सॼियूं वियसि। त हिकिड़े ॾींहुं पुराणा दोस्त ॾिसनि पिया, हमरा अचे पियो भोलीअ खे ॻिचीअ में रसो बदिला भोलड़ी खयो पियो अचे, उहो ठेंग ॾींहुं ते अचे, केॾी महिल चढ़ियो वञे त केॾी महिल पुछूं त ॾे हाल हाल भला भोली धारी थी। चई यार कुतनि जा शौक़ीन हुआसीं, हाणे उहा वही न आहे, जवानी न आहे, उहा जोत ख़तमु थी आहे, मिड़ी चई आदत अची चूस पियो पूरी कयां। कुतनि जो खफ़्ती हुयुसि, कुतनि जो शिकारी हुयुसि, नथो करे सघां, हाणे भोलड़ी धारी थमि या माना चूस पियो पूरी कयां। तंहिंजे करे क़ौमी तहरीक जी सियासी जदोजहद खे रियासत कमज़ोर करणु थी चाहे, ऐं असांजा माण्हू वरी मुख़्तलिफ़ जेके समाजी फोरम ठाहे, इहा जेका भोलड़ी आहे न समाजी फोरमनि वारी, महिरबानी करे हिनखे ख़तमु कयो। बीहणो अथव त क़ौमी तहरीक सां बीहो, उनजे जदोजहद सां बीहो, ऐं इन्हनि फोरमनि जे ज़रिए सिंध जे शऊर खे, सिंध जे जदोजहद जे मर्कज़त खे, सिंध जे फ़ैसिलनि जे मर्कज़त खे, सिंध जे क़यादत जे मर्कज़त खे कमज़ोर करण जी रियासत जी हिकमत अमली आहे। इन चाल में सिंध जा बाशऊर माण्हू, नौजवान, क़ौमी कारकुन न अचो। हिन करे मां पंहिंजे हिन ॻाल्हि खे हाणे पूरो थो कयां, मुंहिंजो जेको आहे सो उतां टाइम वरितुमि। मां वरी चवां थो त हर सिंध जो बाशऊर माण्हू ऐं क़ौमी कारकुन ऐं नौजवान जेको इहो वचन करे, अॼु जिते आहियो, लॉकडाउन आहे न, पंहिंजे घर में वेठा आहियो, ऐं हिते हथु रख, हे मुठ ईअं करे दिलि ते रखी इहो वचन कर पंहिंजो पाण सां त सिंधू देश जी आज़ादीअ जे लाइ, पंजाब जे ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु, जागीरदारी जे ख़िलाफ़ु, मां सिंधू देश जी आज़ादीअ जे लाइ ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं जदोजहद कंदुसि। इहो वचन कर, तूं जीअं सिंध मुतहदा महाज जो मेंबर आहीं। सिंध जी
धीउ हुजे या पुटु हुजे, पंहिंजो पाण सां वचन कयो ऐं करोड़े माण्हू जेके आहिनि सॼी सिंधी क़ौम खे मां पंहिंजे पार्टी जो मेंबर थो सम्झां। रुगो उहा तंज़ीम न, तंज़ीम में केडर न, केडर ॿी शइ आहे। असांजा फ़ैसिला तारीख़ जा तर्जुमान फ़ैसिला आहिनि। असांजी जदोजहद तारीख़ जी तर्जुमान जदोजहद आहे ऐं उहा जदोजहद सिंधी क़ौम जे गॾियल आवाज़ ऐं सघ सां जेको आहे पंहिंजा नतीजा वठंदी। इन करे हर हिकु माण्हू जसमम जो कारकुन आहे। ऐं मां नौजवाननि खे चवां थो त पंहिंजे पंहिंजे ॻोठनि शहरनि पाड़नि में सर्वे कयो। जेको बि धारियो आहे उनखे चओ त बाबा हलियो वञ। ऐं जंहिं बि बदमाशी कई आहे, जॾहिं बदमाशी कई आहे, उहो ईअं लेटल नज़र अचे। सोशल मीडिया ते पिटके जी ज़रूरत कान्हे का। इहे छोटियूं मोटियूं शयूं आहिनि, इन जे लाइ पार्टी खे तकलीफ़ न ॾियो महिरबानी करे। सो मुंहिंजूं इहे गुज़ारिशूं आहिनि। मां अॼु सेंट्रल कमेटी ऐं मरकज़ी बॉडी जे दोस्तनि खे चई चुको आहियां, असां उनजो बि इजलास कंदासीं। ॿाहिरि GS मुतहदा महाज जी जेका ॿाहिरि असांजी कमेटी आहे उनजो बि इजलास कंदासीं। ऐं ख़ासि करे धारियुनि जे इन हवाले सां पंजाब जे साज़िशुनि इन्हनि समूरियुनि सूरत हाल जो जाइज़ो वठी करे, जीअं त लॉकडाउन आहे प्रैक्टिकली नथा कयूं पर असां पंहिंजा हिकिड़ा ठोस फ़ैसिला वठंदासीं। पर मां आख़िर में सॼी क़ौम खे ॿुधायां थो त GS मुतहदा महाज सिंधू देश जे आज़ादीअ जी तर्जुमान पार्टी आहे, छाकाणि त उनजो केडर रूपोश आहे, उनजी क़यादत जलावतन आहे। ऐं जेका क़यादत, जेको केडर रूपोश न हूंदो ऐं क़यादत जलावतन न हूंदी, उहा रियासत जे गिरफ़्त में न हुजे। इहो मुमकिन कोन्हे को। इन ते ॿिया बि गौर कनि ऐं सिंध जे नंगनि ऐं दंगनि जी मुहाफ़िज़ हुजण जो जेको तारीख़ी फ़र्ज़ु आहे, GS मुतहदा महाज जो हर हिकु कारकुन मरी साह ॾेई पंहिंजो वेसाह असां अॻु बि बहाल कयो आहे, हाणे बहाल कंदासीं। तव्हां समूरनि जी महिरबानी। GS सिंधु देश, GS साईं GM सैयद।